बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में भलीकार मीरपुर माथेलमा 100 न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवड़ मूजिब वफाक की सरकार पर गे तेल समेत खाद खुराक जा रेट सस्ता करण के बावजूद दुकानदार माफ़िया साॻिया अघ वठण लगा। शहरनि जो चवण है तो वफाक आयल गे ॿियो खाधे जूं शयूं जॾहिं सस्तियूं कयूं आहिनि त पोइ छो उन रेट सां खाद खुराक जूं शयूं हलाइनि था। पेट्रोल जो जॾहिं अघु चढ़ंदो आहे त उन राति जो बि पंप बंदि कया वेंदा आहिनि ऐं सुबुह जो नए रेट सां तेल हलायो वेंदो आहे। लखें रुपया हिकु ॾींहं में कमाईंदा आहिनि। उन वक़्तु पंप वारा ख़ुशि हूंदा। हाणे जॾहिं 18 रुपयो रेट थियो हो त पंप वारनि इहो जवाबु ॾियणु आहे पंप बंदि करे छॾिया त असांखे नुक़सानु थिए पियो। उन्हनि डीसी घोटकी खे अपील कई त दुकानदारनि जो क़िबलो दुरुस्त कयो वञे। गवर्नमेंट पारां जारी कयल लिस्ट ते गिह तेल वग़ैरह मुहैया कयो वञे। ॿी सूरत में शटर बंदि हड़ताल कई वेंदी।